सेज हयाती। हाजी शरीफ बेहतर इहो अथई त पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर, न त मुफ़्त में मारियो ईंदे। सूबेदार सुखिया, वडेरनि जूं वंगारूं वहण छॾे ॾे, न त तूं छा कंदे? मां चवां थो हथ मथे कर, न त इनकाउंटर में मारियो ईंदे। सूबेदार भलो इन में अथई त तूं हितां हलियो वञ। ही मुंहिंजी ऐं बहादुर जी जंग आहे, विच में न अच। मुफ्त में मारजी वेंदे, मुफ्त में। न हाजी शरीफ, ये कानून जी जंग आहे। तूं बहादुर खे ज़मीन ख़ातिर मारण थो चाहीं। अॼु मूंखे दुनिया जी का बि ताक़त रोके नथी सघे। मां थो चवां त मूंखे रस्तो ॾे, मारजी वेंदे। मां तोखे बख़्श न कंदुसि। बंगुल तुंहिंजी केसि ताईं पुठ भराई कंदो। अचई थी। हाजी शरीफ, बेहतर इहो अथई त पाण खे कानून जे हवाले कर। तुंहिंजो असलो उहो ई ख़तमु आहे, न त इनकाउंटर में मुफ़्त में मरी वेंदे। बस बंगला सुठी ॻाल्हि आहे। हाजी शरीफ दर जो ज़िम्मेदार आहे ऐं रजदरा खाने सालो आहे। मामूली माण्हू त न आहे जंहिंखे हिकिड़ो सूबेदार अहिड़ो ॿधो वेठो आहे बेगुनाह, ऐं तव्हां माच करे वेठा आहियो। जरा त ॿुधां थो त मुंहिंजे पुट ते टिंड बि थी चढ़े ऐं हिन खे छॾायो बि कोन था। वॾो अफ़सोस आहे। कमदार नबू, मां छा कयां? सूबेदार मुंहिंजी ॿुध ई कोन थो। तूं ॿुधा मूंखे। वॾी ॻाल्हि आहे रस बंगला खान, इहो ई सूबेदार अन्न जूं बोरियूं किनण वारो। अॼु इहो सूबेदार जी ॿुध ई नथो। इहा ॻाल्हि मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहे। कमदार नबू, उहो वक़्तु खाई वियो। को बि सूबेदार हाणे अन्न जूं बोरियूं कोन थो पिने। हाणे त अहिड़ी ॻाल्हि थी वई आहे जो सिपाही बि असां वॾेरनि खे सलाम कोन था कनि। यार बंगला खान कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी, पर चयो छॾ हिन ॻाल्हि खे। तोखे रस हाजी शरीफ़ ई पार त अथई यार, हुनखे छॾायो बाबा। दोस्तनि जो दोस्त आहे यार, न यार आहे। पोइ कॾहिं नबू कमदार खे त उहो न पुछण बि कोन आयो, पर वरी बि यार मूंखे ख़्यालु पए थो। ठीकु आहे कमदार नबू, जो तूं चईं थो। पैसो पाणी वांगुरु वहाईंदुसि। हाजी शरीफ़ खे छॾाईंदासीं, मन को कल्याण थी पए। चङो बंगला खान, इहो नथो पुॼे न। इन सूबेदार में तूं बदली त कराए सघी थो, बदली तोखे नथी कराई थिए। वॾी ॾुखी ॻाल्हि आहे। अलाए ॻाल्हाए तूं थो ऐं बुत ते टिंडी मुंहिंजे ते थी चढ़। ईमान सां आर इज़त मुंहिंजी हुजे न। इन सूबेदार खे अलाए किथे छॾियां। पर हाणे चयो आउं हाणे वञा थो हाजी शरीफ़ जी मुलाक़ात करण। यार ई न चए त को संगत वारो मूं वटि थाने ते पुछण बि कोन आयो। आउं वञी पुछी थो अचां। हा हा कमदार, मोहताब सलाम दीजांसि। हाज़ुर साईं, पर पुत्र दरिया जो उन पार कोन्हे ॿिए चढ़ी वेंदो सलाम ॾियां। अचो त केॾा आलू अॼा कमकार आहिनि, मां त आहियूं कोन। ख़बर अथई पाण फसलनि जा टेम लॻा पिया। चङो माशाअल्लाह माशाअल्लाह। चङो
बाबा साईं, बहादुरी ज़मीन त असांजे हथनि खां निकिरी चुकी आहे। बाक़ी नाजी शरीफ़ वारी ज़मीन उहा त असां पंहिंजे नाले ते कराए छॾी आहे। बाबा साईं, मां त तव्हांखे इहा सलाह ॾींदुसि त हाजी शरीफ़ खे तव्हां आज़ादु न करायो। हुन में असांजो हाणे को बि मतिलबु न आहे। अञा बि जेकॾहिं पुॼेव न त अॻिते लताड़ाए छॾियोसि त जीअं सॼी उमिरि जेल में पियो सड़े। ईअं ई कंदुसि साजिद पुट। कहिड़ो शरीफ़ मुंहिंजे चाचे जो पुट आहे जो मां हुन सां रिहाई त कंदुसि। बाबा जी, हाजी शरीफ़ त इहा ॻाल्हि सम्झे पियो त हुन पंहिंजी 20 जिरेब ज़मीन असांखे विकिरो करे ॾिनी आहे, पर हुन अॿोझ माण्हूअ खे इहा ख़बर ई कान्हे बाबा त असां हुननि जी पूरी ज़मीन पंहिंजे नाले लिखाए छॾी आहे। साजिद पुट, इहो शरीफ़ असांजा वेठो टुक रखाईंदो। जेको पंहिंजनि सां सचो न आहे सो असां सां कहिड़ो सचो थींदो। ठीकु आहे पुट, मां ॾिसां रोशू न भागे खे जेलाटे ॾेंबू जी ख़िदमत कई या सुतो पियो आहे। ठीकु आहे आचार्य वे काम गणती न कर। तोखे छॾाए विझंदासूं, भला सुठो छा कंदो, चालानी कंदो न। बसि न हुकुमदार, तूं दुआ कर रुगो हितां आज़ाद थिया। सभई पलाद गणे गणे कंदुसि, कंहिंखे कोन छॾींदुसि। कमदार नबो, तुंहिंजी मुलाक़ात जो टाइम ख़तम थी वियो। साहब अञा हाणे त आयो आहियां, अञा ॿ जुमला ॻाल्हाया अथऊं, हीअ टाइम ख़तम थी वियो। जमा जी सर। हिनखे इज़त सां ॿाहिरि वठी वञ। जी सर। हलिया बा जॾहिं साहब जो हुकुम आहे त पूरो थी वियो। मुलाक़ात जो टाइम थी वियो। तो मूंखे बेगुनाह बंदि कयो आहे। मां तोते अदालती छापो हणाईंदुसि। जॾहिं जज साहब हिते ईंदो न पोइ सुख्या तुंहिंजी ख़बर पवंदी। पोइ मूं को बि ॾोह न आहे कयो, मां बेॾो ई आहियां। हाणे तुंहिंजा इहे कूड़ा कलम कुझु बि कोन कंदा। बसि हाणे बसि, हेॾो ठाहु को न थी। गुलज़ार मरण खां अॻु में इहो बयानु ॾिनो हो त मूंखे बहादुर खे मारण लाइ हाजी शरीफ़ पैसा ॾिना हुआ। ॿुध, इहो अथई पहिरियों कलम, ऐं ॿियो कलम पले तो ते केस दाख़िल कयो आहे। पले इहो पिणु चयो आहे त तुंहिंजी चुर्च ते इन्हनि गुंडनि हाशिम ते खूनी हमिलो कयो आहे। ऐं कलम टियों, गैर कानूनी हथियार रखणु 13 ॾींहं में अलॻि चालान थी। सिर्फ़ 2 ॾींहंनि जे अंदरि, 2 ॾींहंनि जे अंदरि सूबेदार सुख्या मां शहपुर वञींदो हितां निकिरी ईंदुसि। तुंहिंजे प्राण कोठड़ियूं हाजी शरीफ़ खे नथियूं बंदि करे सघनि। कुछ कोशिश कयो यार, मुझे लाइ कोशिश कयो। हाजी शरीफ़, मां मजबूर आहियां। मां पंहिंजे वस मां नाहे खटायो। तोखे ख़बर ई आहे नाहे, मां ॾाढो भॻो आहियां तुंहिंजे करे। पर सूबेदार सुठो
असल ॿुधाई कोन थो हिन कन खां ॿुधी हिन कन खां कढी थो छॾे। हिकु दफ़ो सिर्फ़ु हिकु दफ़ो आज़ाद थिया पोइ ॾिसजांइ त हिन सूबेदार सुखे सां कहिड़ो थो होशियार कयां। ॾींहं जा तारा ॾसींदोसांसि ॾींहं जा। मां आहियां मुओ जो तूं आज़ाद थी। मां पाण चवां थो त तूं जेल वञी सड़ वञी मरी खपी वञ। तो बि वॾो गंद कयो आहे। छॾ बचर असांजी जान छुटी पई। यार मां तुंहिंजे करे बहादुर निकिरींदुसि ऐं चवंदोसांसि त हाकिम शरीफ खे बख़्श कर। यार तोखां सवाइ त असल मज़ो कोन थो मूंखे त मानी बि कान थी वणे। हाजी शरीफ़ हिन सूबेदार सुखे तुंहिंजे लाइ केतिरा केस आया आहिनि। सम्झ में नथो अचे त तुंहिंजे अलाए कहिड़ो पलांद रहियल आहे। हाजी शरीफ़ पुलिस खे इहा ख़बर पइजी चुकी आहे गुलज़ार खे अलाए केतिरा पैसा ॾिना हुया। हिन जे करे पुलिस हाणे तोखे कतई कोन छॾींदी। बंगुल खान पैसो ख़र्च कर। पैसे में वॾी ताक़त आहे। पैसो ख़र्च कंदे न त मां जल्दी आज़ाद थी वेंदुसि। हिम्मत कर यार तूं ई त हिकिड़ो दोस्त आहीं। हाजी शरीफ़ पैसो किथे आहे यार मां पाण कर्ज़ी थी। सेठनि जा कर्ज़ी बैंक वारनि जा कर्ज़ी ॿियनि चङनि मुड़सनि जा कर्ज़ी दोस्तनि जा कर्ज़ी छा कयूं। 40-50 लख जो फसल थींदो आहे 6-7 लख जो फसल थियो आहे। तूं ॿुधा त मां छा कयां हारी सभु खाई आहे। हाजी शरीफ़ तूं छा थो सम्झी जे मूंखे पैसो हुजे हा त मां तो जहिड़े यार खे लाकब जे पोयां ॾिसां? न कतई न। पर यार मां पाण पोइते पइजी वियो आहियां। तो ते ख़र्च केरु कंदो? तो में हाणे बचो छा आहे? तो में त हाणे जहां जी बि उमेद कान्हे। मरी खपी वञ जान छुटे असांजे घाटे में जी लॻो हुई। बाबा साईं हलो हाणे कोई तेरा सारा कम आहिनि। हाजी शरीफ़ हलूं था अलाह सणाई कंदो। अलाह कंदो तूं जल्द आज़ाद थी दिलगीर न थी। दिलगीर कोन हा बंगुल तूं हिम्मत कर। अलाह अलाह खे अस्सलाम वालेकुम जा। वालेकुम सलाम पुट। ॾे वारा पुट इस्पताल मां थी आए? हाशिम कीअं हुयो? हाँ चाचा हाशिम बा ठीक आहे। हाँ चाचा मां ऐं चाचो पलियो मीरा खे वठण विया हुआसीं तंहिंजे करे देरि थी न त मां सवेर अचां। दिलावर पुट हाणे पले खां बनीअ जो कमु कोन थो थिए वीचारो पोड़ो थी वियो आहे। हुनखे तूं इस्पताल में छॾ त हू हाशिम वटि वेहे। तूं वञी ज़मीन जो कमकार कर न त हाशिम वारनि जो फसल सुकी ईंदो बाबा। चाचो पलियो जबल जो माण्हू आहे ऐं जबल जहिड़ो मज़बूत आहे। तूं हुनजो फिक्र न कर चाचा हुनखे कुझु बि कोन थींदो। पलियो वीचारो घर में अकेलो थी पियो आहे किथे हुनजो हाव न फाटी पवे। मूंखे त पलीअ जो ॾाढो फिक्र आहे बाबा। वीचारो झूनो मुड़ुसु आहे। भला इहा ख़बर पई त धीअ रोशनीअ खे कंहिं अॻुवा करायो? न चाचा अञा ताईं का बि ख़बर न आहे। ख़बर न आहे सरदार साईं सां एॾी वॾी रांदि केरु विड़ी वियो आहे? चाचा नेठ त ख़बर पवंदी न। हूअं बि सरदार साईं जा हथ ड्रिघा आहिनि पंहिंजे दुश्मन खे ज़रूरु ॻोल्हे लहंदो। चङो दिलावर पुट तूं घर हल त मां भाॼी वठी अचां।
सियाणनि सच चयो आहे त किरे जो केर बि कोन्हे को। बंगुल बि साथ छॾे वियो। किरोड़नि जो मालिक आहे पर मूं लाइ 1 रुपयो बि ख़र्च नथो करे। यार दुनिया मतलब जी आहे। चवे थो त कर्ज़ी थी वियो आहियां, वॾो को मुनाफ़िक आहे। हाणे मुंहिंजी सार केरु लहंदो? दोस्तनि खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे? मिट माइट बि कोन अथमि, दोस्त ई आहिनि। जेकॾहिं दोस्तनि सार न लधी त मां त रुली वेंदुसि। पोइ इन बहादुर खे केरु मारींदो? सरदार साईं जीअं ई शहमीर जाग थी आयो आहे न, उॾाइण लाइ केतिरा पंध कया अथसि। वीर सान साईं, मूं त हुनखे ज़मीन लिखी ॾेई छॾी आहे, पोइ छो त हू तव्हां ॾे पंध करे। सरदार साईं, नाराज़ न थियो त तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि कयां। वीर सान साईं, नाराज़ सो बि तव्हां खां नामुमकिन आहे, नामुमकिन। कॾहिं बि न। सरदार साईं, माशाअल्लाह तव्हांजी न्याणी पंहिंजी तालीम मुकमल करे ॻोठ पहुती आहे। तव्हांजे ज़ाती मामलनि ते ॻाल्हाइण मूंखे न घुर्जे, पर छा कयां, शमीर ॾाढो तंग कयो आहे। वीर सान साईं, इहो शमीर हाणे छा थो चए? सरदार साईं, शमीर ख़ान चए थो त मां कॉल जा पका ऐं वाइदे जा सचा आहे। ऐं मूं एतिरो चयोमांसि त इहा त दुनिया खे ख़बर आहे त सरदार साईं कॉल जो पको ऐं वाइदे जो सचो आहे। ऐं चए पियो त तव्हां शमीर ख़ान जे वाल साहब सां हिकु वाइदो कयो। वीर सान साईं, कहिड़ो वाइदो? जेको मूंखों विसरी वियो आहे ऐं हुन मोतबर शमीर खे यादि आहे, हुनजो हाफ़्ज़ो मूंखों तेज़ आहे जो हुनखे यादि आहे, मूंखों विसरी वियो आहे। कहिड़ो वाइदो साईं? सरदार साईं, शमीर चवे थो त तव्हां हुनजे मरहूम पीउ सां वाइदो कयो त तव्हां पंहिंजे धीउ रोशनीअ जो संग शमीर ख़ान खे ॾींदो। छा? ऐं हाणे हू चाहे थो त एहसान साईं, बस अॻिते वधीक कुझु बि न चओ, कुझु बि न। मां सम्झी वियो। सरदार साईं, शमीर ख़ान सही माण्हू न आहे, हुनखे पंहिंजी धीउ जो संग न ॾिजो। चुप कर। पर तुंहिंजो छा वञे असां ॿिन्ही जे विच में ॻाल्हाइण जो? हा, चुप कर त पाथर न हड़ाए। सरदार साईं, शायदि तव्हांखे बुरो लॻो। न पी रहे सान साईं, न। मूंखे बुरो छो लॻंदो? मूंखे पंहिंजे भाउ मर्याद सां कयल वाइदो यादि आहे। वीर सान साईं, शमीर जा कम त तव्हां पाण ॾिसो था। हुनखे सम्झाए छॾियो त इन्हनि कुधनि कमनि मां बाज़ अचे, न त मां ॾाढो ॾुखियो कंदोसांसि। मूंखे पंहिंजो वाइदो यादि आहे पीर साईं, मूंखे पंहिंजो वाइदो यादि आहे। जेकॾहिं शमीर ज़िद कयो, न मुड़ियो ज़िद तां, पोइ मजबूरन मूंखे इहो ज़हर जो टुक पीअणो पवंदो। पंहिंजी न्याणी जी शादी शमीर सां कराईंदुसि, छो त दुनिया खे ख़बर आहे त मां वाइदे जो पको ऐं कोल जो सचो आहियां। जेको चवंदो आहियां सो कंदो आहियां। इन्हीअ करे मां पंहिंजे वाइदे तो कोन फिरंदुसि। सरदार साईं, जेकॾहिं शमीर सुधरे थो त इन खां वधीक अव्हां लाइ ॿियो केरु आहे? अव्हां ठीकु पिया चओ एहसान साईं, 100% ठीकु पिया चओ। वरी मां इहो चवंदुसि सरदार साईं त सोचे सम्झी पोइ फ़ैसिलो कजो। पोइ हाणे सरदार साईं, मूंखे इजाज़त। पीर एहसान साईं, हीअं वरी कीअं? तव्हांखे त ख़बर आहे, जेको बि महिमान मुंहिंजे दर ते ईंदो आहे त मां हुनखे मानी खाराइण खां सवाइ कोन छॾींदो आहे। न सरदार साईं, मूंखे देरि पई। मां ठीकु आहे, ठीकु आहे।
मोकिलण न